नासिन मीरपुर साखरो में टाउन मुलाज़िमनि जी हड़ताल सबब शहर गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एजाज़ शेख। जी बिल्कुल, हिन वक्त असीं मीरपुर साखरो में मौजूद हुई, जिते गुज़रियल 4 ॾींहंनि खां अची 28 मुलाज़िमनि जूं पगारूं बंदि थियण खां पोइ शहर गटर उथली पिया आहिनि, शहर तलाह जा ॾेख ॾियण लॻो आहे। हिते कारोबारी मर्कज़ आहिनि, उन जा कारोबार मुतासिर थी रहिया आहिनि। दुकानदारनि जूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दाऊं, पर इंतिज़ामिया के जोगा क़दम न खया आहिनि। अचो त हिते दुकानदारनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असीं न कारोबार था करे सघूं, न वेही था सघूं, एॾी बदबू आहे। जो मुलाज़िमनि उन्हीं जो चवनि था त उहो चवनि था त असांजी तनख़्वाह बंदि आहे। हेड मिनिस्टर असांखे तनख़्वाह नथो ॾे, इन जे करे उन कमु छॾे ॾारियो। हाणे शहर जी हीअ आदत लॻी पई आहे, हाणे असीं कंहिंखे था ॾियूं। माशाल्लाह 4, 5, 6 ॾींहं थिया आहिनि, शहरनि में पाणी न आहिनि, ॿचा माण्हू सभु दर बदर आहिनि। सम्झी पीअण जो त खणी हिकिड़े पासे, पर माना हार रूंद वारो जेको पाणीअ तेला माण्हू दर बदर आहिनि। शहरनि जी हीअ हालत लॻी पई आहे, को थिए न थिए जेको इहो मसइलो हल करे त असीं कारोबार करे सघूं। सभु माण्हू जेके भई शहर जा सभु परेशान आहियूं। टाउन कमेटी वारनि मज़दूरनि हड़ताल कई आहे, उन्हनि खे तनख़्वाह वनख़्वाह कोन थियूं मिलनि, पगारूं ग़रीबनि खे कोन थियूं मिलनि। महिरबानी करे असांजी वाह कई वञे, असांजे शहर में सफ़ाई कई वञे, सुथराई कई वञे। असांजा धंधा मुतासिर थी चुका आहिनि। 4 ॾींहंनि खां वठी पाणी ते बीठो आहे, केर बि चूंडियल नुमाइंदे अञा ताईं का बि विज़िट न कई आहे, न को असांजा जेके मौजूद शख़्सियत आहिनि उन्हनि मां कंहिं हिन ॻाल्हि ते को बि एक्शन कोन वरितो आहे। असां 4-5 ॾींहं खां वठी जेको किचिरो वजह सां धंधो ई कोन्हे, माना सेल ख़तमु घटिजी वई आहे। ऐं हीअ जेको भंगियुनि जे वजह सां पगार तनख़्वाह कोन्हे। टाउन एडमिनिस्ट्रेटिव हेड मिनिस्टर खे रिक्वेस्ट कयूं था, महिरबानी करे असांजो मसइलो हल कयो वञे। 15-20 ॾींहं सां गंदगी लॻी पई, को कस्टमर कोन थो चढ़े, असां फिरी ईअं वेठा आहियूं। बाबा असीं ग़रीब माण्हू परेशान आहियूं। हिते 15-20 ॾींहं थिया आहिनि, असीं माना को कारोबार न आहे, असांजो नुक़सानु आहे। ऐं शहर में एतिरा जरासीम आहिनि, असीं बीमार आहियूं। ऐं शहर जो को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको हिननि खे चई सघे जे हिन ग़रीबनि जूं पगारूं मिलनि। या सॼे शहर खे हिननि गंद बनाए रखियो आहे। महिरबानी करे असां ग़रीबनि जी मदद कयो वञे ऐं हिननि खे मोह ॾियो, हीअ शहर मां असां सां गंद लाहियो। बाबा असांजे हिते सफ़ाई न आहे, गटर नालो खुलो पियो आहे, शहर में धंधोदारी सभिनि जो फिटो पियो आहे। उन ग़रीबनि जी तनख़्वाह थींदी, गटर नालो सफ़ा कंदा। हिते हेड मिनिस्टर अचण वारो कोन्हे। 4 ॾींहंनि खां असीं हिन गटर में गुज़ारे रहिया आहियूं, जिते असांजो कारोबार पूरी तरह सां ख़राब थी चुको आहे। ऐं ग़रीब माण्हू मज़दूरी वारो जेको 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारो गाॾो लॻाए गुज़र करण वारो, जेको हिन गली में को ग्राहक ई नथो अचे। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी जेको सो ही पाणी ते गॾु असीं रोज़गार नथा करे सघूं। ठीकु आहे न, असांजो रोज़गार ते वॾो असरु पियो आहे, पर इंतिज़ामिया बिल्कुलु ख़ामोश वेठी आहे, कोई बि नोटिस नथो वठे। त असीं असां अपील था करियूं त असांजी मदद कई वञे, असांखे हिन गंद खां आज़ादु कयो वञे। साईं, असांजे मीरपुर साकरे जे अंदरि इहा हालत लॻी पई आहे। असीं हेड मिनिस्टर खे चऊं था, ॿुधाइणु चाहियूं था असांजे शहर जी मालिकी कई वञे। जहाँ असीं निकिरी रोडनि ते ईंदासीं। मुसलसल 4 ॾींहं थिया आहिनि साईं, असां सां इहो ज़ुल्म लॻो पियो आहे। असां ग़रीबनि, असीं मज़दूरी वारा माण्हू 4-5 ॾींहं वठी सफ़ाई कोन पई, एडमिनिस्टर उन खे पगारूं नथो ॾे। ज़ुल्म वरी असां ग़रीबनि सां आहे। 4-5 ॾींहं थिया आहिनि, असांजा माना रोज़गार ख़राबु। असीं इहो मुतालबा करियूं था, महिरबानी करे इन शहर जी साफ़ सुथराई करायो वञे। जी बिल्कुल, हिते तव्हां शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल 4 ॾींहंनि खां वठी शहर जी जेकी हालत आहे उहा गटर में तब्दील थी वई आहे। शहर तलाह जा ॾेख ॾियणु लॻो आहे, पर इंतिज़ामिया पारां के बि जोगा क़दम न खया विया आहिनि। हिननि फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त शहर जी सफ़ाई करे ऐं मुलाज़िमनि जूं पगारूं बहाल कयूं वञनि, जीअं शहर जी सफ़ाई थी सघे। कैमरामैन सिकंदर शेख वग़ैरह एजाज़ अहमद शेख, KTN न्यूज़, मीरपुर साखरो।